कहदा हूँ कोन वराणियूं थियूं ज़ुल्मन जूं त पुॼाणियूं कहदा हूँ कोन वराणियूं ॿुधी करे बल जूं ही कहाणियूं अरमान त थींदो अफ़सोस त थींदो अरमान त थींदो अफ़सोस त थींदो थियूं ज़ुल्मन जूं त पुॼाणियूं कहदा हूँ कोन वराणियूं ॿुधी करे बल जूं ही कहाणियूं अरमान त थींदो अफ़सोस त थींदो अरमान त थींदो अफ़सोस त थींदो हे शोक पंजे खां करबल ॾेहो कोन हुसैन वायो कसम विझी रब पाक जवाही कूफिन घोट घुरायो हे शोक पंजे खां करबल ॾेहो कोन हुसैन वायो कसम विझी रब पाक जवाही कूफिन घोट घुरायो करे पल में वया पो पुॼाणियूं कहदा हूँ कोन वराणियूं ॿुधी करबल जूं ही कहाणियूं अरमान त थींदो अफ़सोस त थींदो अरमान त थींदो अफ़सोस त थींदो अरमान त थींदो अफ़सोस त इस्लाम जो नारो बुलंद करे जीअं घोड़े घोट चढ़ियो वा मलकन मञियो कीअं मुसाफ़िर वेरने साण विड़ियो वा इस्लाम जो नारो बुलंद करे जीअं घोड़े घोट चढ़ियो वा मलकन मञियो कीअं मुसाफ़िर वेरने साण विड़ियो वा थियूं दुश्मन दीन जो धाणियूं कहदा हूँ कोन वराणियूं ॿुधी करबल जूं ही कहाणियूं अरमान त थींदो अफ़सोस त थींदो अरमान त थींदो अफ़सोस त थींदो हे कहर खुदा जो सिर जे मथां ॾिस कीअं कमीण खयो वा 6 महीननि जे बचड़े के हुरमल तीर हयो वा कहर खुदा जो सिर जे मथां ॾिस कीअं कमीण खयो वा 6 महीननि जे बचड़े के हुरमल तीर हयो वा जल रोवन न्याणियूं ने माणियूं कहदा हूँ कोन वराणियूं ॿुधी करबल जूं ही कहाणियूं अरमान त थींदो अफ़सोस त थींदो अरमान त थींदो अफ़सोस त थींदो है सदके वञा तन सजण ताज न कहरी काट कशाला इस्लाम जो आखिर ज़ाकिर जो क्या बोल कयाऊं बाला सदके वञा तन सजण ताज न कहरी काट कशाला इस्लाम जो आखिर ज़ाकिर जो क्या बोल कयाऊं बाला थींदियूं सदके संदन सणाणियूं ओ कहदा हूँ कोन वराणियूं ॿुधी करबल जूं ही कहाणियूं अरमान त थींदो अफ़सोस त थींदो अरमान त थींदो अफ़सोस त थींदो ओ थियूं ज़ुल्मन जूं त पुॼाणियूं कहदा हूँ कोन वराणियूं थियूं ज़ुल्मन जूं त पुॼाणियूं कहदा हूँ कोन वराणियूं ॿुधी करबल जूं ही कहाणियूं अरमान त थींदो अफ़सोस त थींदो अरमान त थींदो अफ़सोस त थींदो।